बिना लाइसेंस गाड़ी हलाइण, गलत लेन में हलण, सिग्नल तोड़ण, ओवर लोडिंग ते गहरा ॾंड लागू थींदा। शर्जील इनाम हुकूमत सिंध मोटर व्हीकल्स ऑर्डिनेंस 1965 जी शक 121 ए तहत 12हें शेड्यूल में तरमीम कंदे सॼे सूबे में ट्रैफिक कानून जी भटकड़ी ते गहरा ॾंड ऐं डीमेरिट पॉइंट्स जो नओं निज़ाम लागू करे छॾियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर ऐं सूबाई वज़ीर इत्तलात, ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांस शर्जील इनाम हिकु बयान में चयो आहे त ओवर स्पीडिंग, सिग्नल तोड़ण, गलत तरफ़ गाॾी हलाइण, ओवरलोडिंग ऐं बग़ैर लाइसेंस ड्राइवरिंग समेत केतिरनि ई भटकड़ियुनि ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। नई फ़हरिस्त में गाॾियुनि जी क़िस्मनि मूजिबि ॾंड वधाया विया आहिनि, जिन में मोटरसाइकिल, कार, जीप, पब्लिक सर्विस व्हीकल ऐं हेवी ट्रांसपोर्ट शामिल आहिनि। हिन चयो त ओवर स्पीडिंग ते मोटरसाइकिल लाइ 5000, कार लाइ 15000 ऐं हेवी ट्रांसपोर्ट लाइ 20000 रुपया ॾंड लॻंदो, जॾहिं त 8 डीमेरिट पॉइंट्स भी शामिल थींदा। शर्जील इनाम चयो त बग़ैर ड्राइवरिंग लाइसेंस गाॾी हलाइण ते 50000 रुपया ॾंड ऐं 6 पॉइंट्स मुक़रर आहिनि। लापरवाह ड्राइवरिंग ते 25000 रुपया ॾंड ऐं 8 पॉइंट्स लॻाया वेंदा। उन सां गॾु वन व्हीलिंग, बग़ैर हेलमेट मोटरसाइकिल हलाइण, धांधला शीशा इस्तेमाल करण, गलत लेन में गाॾी हलाइण ऐं मुसाफ़िरनि खे छत ते विहण ते भी सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। सीनियर वज़ीर चयो त ही क़दम शहरियुनि जूं ज़िंदगियूं बचाइण ऐं रोडनि सेफ्टी यकीनी बनाइण लाइ खंया विया आहिनि। हुकूमत जो मक़सदु सिर्फ़ ॾंड वसूल करण न पर माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे महफ़ूज़ बनाइण आहे। हिन चयो त सिग्नल तोड़ण, ओवर स्पीडिंग ऐं वन व्हीलिंग जहिड़ियूं हरकतूं मामूली न पर जानलेवा आहिनि, जिन जे करे रुॻो ड्राइवरिंग न पर ॿिया माण्हू भी ख़तरे में पवनि था।